साथियो जे सिंध अॼु वरी असां सिंध जी क़ौमी निजात गुफ़्तगू जे सिलसिले में पाण गुफ़्तगू कयूं था। दोस्तो साथियो, इन ते पाण बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। सिंधी समाज में बि इहा गुफ़्तगू जाम थिए थी पई त वक़्त सां सिंध जा मसइला मुसीबतूं वधंदा वञनि पिया ऐं सिंध हिन वक़्तु घण तरफ़नि हमलनि जे ज़द में आहे। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे ऐं इन ते बि पाण बि ॻाल्हायो आहे ऐं तव्हां बि सम्झो था इन जो घणो सबबु कारण हीअ रियासत आहे पाकिस्तान जी। इहो रियासती जेको निज़ाम आहे उहो आहे, उनजे करे सिंध में मसइला पैदा थियनि था। जीअं अॻु में असां चयो हुयोसीं त पाकिस्तान जी 70 सालनि जी तारीख़ सिंध जे मसइलनि ऐं मुसीबतुनि जो दास्तान आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं ॿाहिरियूं क़ुवतूं बि उन रियासत जे सिंध मुख़ालिफ़ रवैये जो फ़ाइदो वठी सिंध ते हमला कनि थियूं। उन्हनि ते पाण ॻाल्हायो बि आहे ऐं अञा बि ॻाल्हाइबो ऐं सिंधी समाज में उन ते लिखिबो ॻाल्हाइबो रहिजे थो पियो। पर अॼु पाण ॻाल्हि जो थोरो ॿियो पासो ॾिसण जी कोशिशि था कयूं। उहो इहो त इहा हिकिड़ी आम फाम ॻाल्हि आहे त ॿाहिरियनि हमलनि जे मज़ाहमत कामयाबु तॾहिं थींदी जॾहिं अंदरूनी सूरत हाल मज़बूत हूंदी पंहिंजी। त पाण थोरो पंहिंजे अंदरे पासे ते बि अॼु नज़र विझण जी कोशिशि कयूं था। ईअं सम्झूं त इंसानी समाज बि हिकिड़ो इंसानी जिस्म वांगुरु आहे ऐं जॾहिं इंसानी जिस्म ते बीमारियूं हमला कनि थियूं त ख़ासि करे हाणे वेझे माज़ीअ में जदीद जेका मेडिकल साइंस आई आहे, तरक़ी जेका थी आहे मेडिकल साइंस में, उहो घणे में घणो ज़ोर इन ते ॾियनि था त मरीज़ जी जिस्मानी जेका क़ुवत आहे, क़ुवत मज़ाहमत आहे, उहा वधाइजे त पोइ ॿाहिरियुनि बीमारियुनि जो हमिलो करे सघंदी। दवाउनि ते थी वञे थी पई ऐं इन शइ जी वधंदी थी वञे पई त क़ुवत मदाफ़त जेका आहे इंसानी जिस्म जी वधाइजे त ॿाहिरियुनि हमलनि जो मुक़ाबिलो करे सघंदो। साॻी तरह सां जेको समाज अंदरूनी तौर ते मज़बूत हूंदो त उहो ॿाहिरियुनि हमलनि जो कामयाबीअ सां मुक़ाबिलो करे सघंदो। उन ते बि असांखे नज़र विझणु घुरिजे। ऐं सिंध ते हमला ॾिसो रुॻो इहे 70 साल में न थिया आहिनि। लिखियल तारीख़ जॾहिं जी मिले थी पई तॾहिं को सिंध ते हमला थींदा आया आहिनि। उन्हनि एतिरनि हमलनि जे बावजूदि सिंध सियासी इंतिज़ामी तौर ग़ुलाम थी आहे, पर सिंधी समाज जे अंदरि मज़ाहमत हुई त उन कल्चरली पंहिंजे कल्चर खे उन क़ाइमु रखियो ऐं मज़ाहमत बि जारी रही ऐं वरी उन्हनि क़ुवतुनि खे शिकस्तूं बि ॾींदी आई। रुॻो हिकिड़ो मिसाल मां हिते ॾियां थो त अरब हितड़े आया सिंध में ऐं इन ई अरसे दौरान में उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में विया। जीअं सिंध जी तहज़ीब क़दीमा एतिरी या शायदि अञा वधीक मिस्र जी तहज़ीब आहे त अरब सिंध में जॾहिं आया मिस्र में विया आगू जे सां मिस्र अरब थी वियो। उन खां अॻिते वधी हू तो अफ्रीका में दाख़िल थिया। नॉर्थ अफ्रीका जा मुल्क मराकश अलजज़ाइर जेके तारीख़ी तौर ते अरब न हुया, अरबनि उते कब्ज़ो कयो, उहे अरब थी विया। पर सिंध 300 साल तोणी अरबनि जो कब्ज़ो रहियो, हुकुमरानी रही, पर सिंधियुनि जी फिज़िकली ऐं ज़हनी कल्चरली मज़ाहमत जारी रही। त सिंध पंहिंजे सुञाणप सां पंहिंजी शनाख़्त सां क़ाइमु आहे। अरब के तरा सिंधी थी विया, ॿिया वापसि विया, टिया मरी खपी विया। त इहा अंदरूनी मज़ाहमत जेका आहे उन ते बि असांखे नज़र विझणु घुरिजे। अॼु जेके हमला थियनि था उन्हनि ते असां ॻाल्हायूं था, उन्हनि जी समाज जे अंदरि मज़ाहमत जी क़ुवत केतिरी आहे, उन में केतिरियूं कोताहियूं आहिनि, उन्हनि ते असांखे नज़र ज़रूरु विझणु घुरिजे। हाणे इन ते हिकिड़नि दोस्तनि जो ख़्यालु आहे
ऐं जॾहिं नज़र विझिजे हुनजे में त भई छंड छाण करणी पवंदी। जीअं इंसानी जिस्म जी असां ॻाल्हि कईसीं त डॉक्टर अॼु इलाजु करण खां पहिरीं टेस्टूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कराइनि था, जेके इंतिहाई तकलीफ़ कंहिंखे टेस्टूं हूंदियूं आहिनि, पर उहे चवंदा आहिनि त मर्ज़ जी ख़बर पवे त छा आहे, तॾहिं हुनजो आसानीअ सां इलाजु थींदो। त ईअं असांखे बि पंहिंजे समाज जी छंड छाण करणी पवंदी ऐं हुन जूं ॾुखियूं टेस्टूं करणियूं पवंदियूं त हुन टेस्ट ते कीअं थो लहे। हाणे हिते ॿ ख़्याल आहिनि, ॿ राय आहिनि सिंधी समाज में। हिकिड़नि दोस्तनि जो ख़्यालु आहे त सिंध तमामु घणनि ॾुखाइनि, तमामु घणनि मुसीबतुनि में वकोड़ियल आहे, उन जे करे को बि अहिड़ी इख़्तिलाफ़ी ॻाल्हि न कजे ऐं अहिड़ो तनक़ीदी ॻाल्हियूं न कजनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध छाकाणि त तमामु घणनि मसइलनि मुसीबतुनि में फाथल आहे, यानी ॿियनि लफ़्ज़नि में उहो घणनि मर्ज़नि में मुब्तला आहे, उन जे करे मुंहिंजे हिसाब सां वधीक ज़रूरी आहे त असां उनजे सिंधी समाज जी छंड छाण कयूं, उन्हनि जो जाइज़ो वठूं त उन्हनि बीमारियुनि लॻण जो कारण कहिड़ो आहे, उन में ॿाहिरिनि जो दख़ल केतिरो आहे, असांजो पंहिंजो केतिरो दख़ल आहे, असांजे दख़ल आहे त उन में कहिड़नि तबिक़नि कहिड़नि धुरनि जो कहिड़ो किरदारु आहे। छंड छाण थींदी, ख़बर पवंदी उन्हनि बीमारियुनि जी, त उन्हनि जो बहितर इलाजु थी सघंदो। हाणे जेकॾहिं मिसाल चइजे थो त इन सां ॾुखियाईनि जे दौर में वरी असां इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं कढंदासीं ऐं उन्हनि छंड छाण जे नतीजे में सिंध जे किन माण्हुनि ते ॻाल्हि ईंदी त उन्हनि जो किरदारु सुठो आहे, किन जो ख़राबु आहे, त इहा ॻाल्हि असां अॻे कमज़ोर थी पवंदासीं, तंहिंजे करे इहा न कयूं। त वरी मां हुनखे मिसाल ॾींदुसि इंसानी जिस्म सां, त जेकॾहिं डॉक्टर तशख़ीस करे नतीजे में पुॼनि त का बि संगीन बीमारी हुन माण्हू खे लॻल आहे, कैंसर जहिड़ी या का ॿी, ऐं हुनजो तमामु ॾुखियो इलाजु थींदो, त पोइ ई उहो बची सघंदो, जंहिंमें मरीज़ खे तकलीफ़ ईंदी इलाज दौरान, त पोइ असां छा कंदासीं। असांखे जेकॾहिं पंहिंजे हुन दोस्त अज़ीज़ सां मोहबत आहे त असां इहो रस्तो वठंदासीं त भई रस्तो इहो ई आहे, तकलीफ़ वारो इलाजु आहे, तंहिंजे करे उहो इलाजु थिए ऐं उहे इलाज थियनि था। त तकलीफ़ ईंदी ज़रूरु हिन सां, पर सवलो रस्तो कोई कोन्हे, ऐं जेॾो वॾो मर्ज़ ओतिरो हुनजो ॾुखियो इलाजु दोस्तो, ऐं ग़ुलामीअ खां वधीक, क़ौमी ग़ुलामीअ खां वधीक ॿियो पिछड़ो, ॿियो गहरो, ॿियो तकलीफ़ त मर्ज़ कोन्हे को। तंहिंजे करे उन मां निकिरण जे लाइ असांखे पंहिंजे अंदरुनी पहिरीं तशख़ीस करणी पवंदी, ऐं उहो समाज जी तशख़ीस समाज जा ॾाह कंदा, उन में सियासी माण्हू बि अची वञनि था, उन में दानिशवर बि अची वञनि था, उन में लेखक बि अची वञनि था, सिविल सोसाइटी जा माण्हू अची वञनि था, उन्हनि सभिनी खे गॾिजी छंड छाण कबी, ऐं पोइ जेको बि उन छंड छाण जे नतीजे में रस्तो अचे, इलाजु अचे, उहो केॾो बि ॾुखियो लॻे, ॿाहिरियनि हमलनि खे मुंहुं ॾेई सघंदासीं। हाणे इन ते बि असां ॻाल्हायो आहे, ऐं हिन में को शक कोन्हे त जेके इज्तिमाही मसइला आहिनि उन्हनि जो हल बि इज्तिमाही थींदो, उन्हनि जे ख़िलाफ़ जिदोजहद बि इज्तिमाही थींदी, ऐं इज्तिमाही जिदोजहद सियासी जिदोजहद थींदी आहे। सियासत हिकिड़ो आख़िरी इलाजु आहे, पर उहा सियासत तॾहिं ताक़तवर थींदी जॾहिं असांजी समाजी सूरत हाल मज़बूत हूंदी। ऐं सियासत में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, तव्हां सियासी तौर ते कमज़ोर आहियो या सियासी तौर ते पोइते आहियो, पर हुन ख़िते में, पंहिंजे ख़िते में, दुनिया में, सियासी मैदान में कहिड़ा ओचिता वाक़िया थींदा आहिनि, ओचिता झटका ईंदा आहिनि, त सियासी सूरत हाल यकसर तब्दील थी वेंदी आहे, ऐं उहा फ़ाइदेमंद बि थी वेंदी आहे।
पर समाज जे बहितरीअ में अहिड़ो को बि झटको, को बि लोॾो न ईंदो जंहिंसां को माण्हू ओचितो समाज मथे अची वञे, उहो ॾाके वॾाके ईंदो। तंहिंजे करे उन ते असांखे वधीक तवजो ॾियणु घुरिजे। ऐं ॿियो मां इहो मिसाल थो ॾियां त जॾहिं ही असां पंहिंजे मुल्क जी निजात जी जंग विड़ूं था, क़ौमी आज़ादी, क़ौमी निजात जी असां जेका जंग विड़ूं था, जो मूं चयो त इहा क़ौमी ग़ुलामी सभ खां वॾी बीमारी आहे। अहिड़ी तरह सां उनजे ख़िलाफ़ जंग बि सभ खां वॾी, सभ खां ॾुखी जंग आहे। त जॾहिं तव्हां कंहिं क़िस्म जी जंग विड़ो था, कंहिं मुल्क जी फ़ौज जंग विड़ण वञे थी पई, त उनजे कामयाबीअ जो दारो मदार उन में इस्तेमालु थींदड़ हथियारनि ते ज़रूरु आहे, पर उन खां वधीक नतिया त उनजी पंहिंजी सिफ़बंदी जेका आहे, उन फ़ौज जी अंदरूनी सिफ़बंदी उहा मज़बूत हुजे। उन में जेके माण्हू हुजनि उहे मुहिबे वतन हुजनि, उहे वतन लाइ जान क़ुर्बान करण वारा हुजनि। कीअं गद्दार जो इस्तिलाह कीअं इस्तेमालु थियो आहे? जेकॾहिं पंहिंजे सिफ़ुनि में जिन खे चइबो आहे फिफ्थ कॉलमिस्ट माण्हू मसलन हुजनि, उहे बि उन ई क़ौम जा हूंदा आहिनि, त पोइ असां चवंदासीं त छाकाणि त सिंधी आहिनि तंहिंजे करे हाणे उन्हनि सभिनी खे सभई सिंधी हिकु जहिड़ा आहिनि। ऐं दोस्त, जेकॾहिं सभई सिंधी सुठा हुजनि हा, सभई सिंधी मुहिबे वतन हुजनि हा, अॼु सिंध इन्हनि मुसीबतुनि में हुजे ई न हा। छा चनेसर सिंधी न हुयो? नागमल सिंधी न हुयो? अयूब खोड़ो ऐं अलीमोहम्मद राजदी सिंधी कोन हुया? उहे बि सिंधी हुया। तंहिंजे करे इहा जेका ॻाल्हि आहे त हाणे सिंध ॾाढी मुसीबत में आहे, अचो सभई सिंधी गॾु थियो। जागीरदार, पीर, मीर वॾेरा जेके सदाई वक़्त जे एस्टेब्लिशमेंट जो साथ ॾींदा रहिया आहिनि, छा उहे सिंधी न आहिनि? तंहिंजे करे जंग में पंहिंजी सिफ़बंदी पहिरीं अहमियत थी रखे। दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त जेकॾहिं कंहिं फ़ौज में मुहिबे वतन माण्हू आहे, वफ़ादार माण्हू आहे, सरफरोश माण्हू आहे, हिक ॿिए ते एतमाद करण वारा माण्हू हुया, उन्हनि वटि घटि तरक़ी याफ़्ता हथियार बि हुया, तॾहिं बि उन्हनि जंग में कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे। अॼु सिंध जे सूरत हाल में आहे, इहे जेके ॿराया हलनि था, मां इन राय जो आहियां त सिंध वधीक मुश्किलात में आहे। उन करे वधीक गहराईअ सां पंहिंजो घण तरफ़ो जाइज़ो असांखे वठिणो पवंदो, छंड छाण करणी पवंदी। सॼी दुनिया में सुठा ख़राब माण्हू, दुनिया जे क़ौमनि में सुठा ख़राब माण्हू थियनि था, मुहिबे वतन गद्दार थियनि था। सिंध जी माज़ी तारीख़ में बि ईअं थियो आहे, त पोइ भला अॼु जी सिंध जेका सिंधी माण्हू, सिंधी क़ौम आहे, उहे बि आसमान मां त न लही आया आहिनि, इन ई मिटीअ मां पैदा थियल आहिनि। उन्हनि में बि चङा ऐं कसा माण्हू हूंदा, कंहिंजो किरदारु कहिड़ो हूंदो, उन्हनि ते असांखे छंड छाण करणी पवंदी। ऐं इहा ॻाल्हि त सभई दोस्त हुजनि, सभु कंहिं सां पूरो हुजिजे, हुसैन सां बि पूरो त यज़ीद सां बि पूरो, उहे क़ौमूं बची न सघंदियूं। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करणु खपनि न समाज जी छंड छाण जे में, इन ते पाण ईंदड़ प्रोग्राम में वधीक तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। अॼु मां इन ई शइ ते वधीक ज़ोर ॾियां थो ऐं ॻाल्हि खे पूरो कयूं था त ॿाहिरियनि हमलनि ते, ॿाहिरियनि कुवतुनि ते, उन्हनि जे किरदार ते असां काफ़ी ॻाल्हायो आहे, अञा ॻाल्हाईंदा रहूं था, अञा ॻाल्हाइबो ऐं ॻाल्हाइणु खपे। पर उन सां गॾोगॾु पंहिंजी अंदरूनी सूरत हाल ते बि ॻाल्हाइणु घुरिजे। असां पंहिंजे समाज खे अंदरां मज़बूत कयूं, पंहिंजे सिफ़ुनि खे मज़बूत कयूं, त यकीनन पोइ असां ॿाहिरियनि हमलनि खे मुक़ाबिलो करण ऐं उन्हनि खे शिकस्त ॾियण जे लाइक़ु थी सघंदासीं। महिरबानी।